फकीर इशफाक मंगरियो ऐं अमरकोट खां अची रहियो हुउसि त तक़रीबन सभनि जे तइदाद में गाॾियूं रुकियूं पियूं हुयूं। जॾहिं मूं ॾिठो हिते छा करबला लॻी पई आहे छा, जॾहिं आउं हिते पहुतुसि इन्हनि अहले तशरीफ़ भाइरनि सां राब्तो कयो छा मसइलो आहे। उन्हनि चयो जॾहिं असां अलम पाक जॾहिं बुलंद कयो पिए उनजो रोशन ॾियो इमाम हुसैन रोशन ॾियो कयो पूरी दुनिया लाइ हिकु मिसाल क़ाइमु कयो त अॼु जे हुक्मराननि यज़ीद वारो किसो गुज़ारियो उते पानी भी कोन सबील भी कोन 3-4 किलोमीटर ताईं पानी ला खणी था अचनि उते लाइट भी कोन जे 45 ॾींहं थी चुका आहिनि। बाबा इस्लाम जो मैनू इमाम हुसैन खां शुरू थिए थो न कंहिंजे चवण खां शुरू थिए थो। ऐं चवां थो अवां यज़ीद वारो दौर गुज़ारे रहिया आहियो। असां वाहिद हुसैनी आहियूं जेको ईरान जे जॾहिं हमिलो थियो तॾहिं वाहिद पीर पागारे ऐलान कयो त ही हुसैनियत आहिनि, इन्हनि जी आउं सपोर्ट कयां थो। 5 वक्त नमाज पढ़ो था उन में दुआ घुरो ही हुसैन जा पोइ लॻनि ऐं हितां जा हुक्मरान यज़ीद जा पोइ लॻनि। ऐं उन्हनि खे अपील कयां थो मुंहिंजी एक दिन सां हीअं राब्तो रहियो आहे। हू चवंदो 7 ताईं, मूं चयो साईं 7 ताईं असां त केॾां वञूं, असां हिननि सां गॾु 2 ॾींहं मल्हायूं। असां हिते मां बारगाह ते रोड ते मल्हाईंदासीं, असां सभील हिते हलाईंदासीं। ऐं वाइदो करां थो ऐं हुर आहियां पीर पागारे जो मुरीद आहियां हुसैन जो पोइ लॻायां ऐं हिननि सां गॾु वेंदुसि 2 ॾींहं इन कंडीशन में ही जिते हूंदा उते आऊं हिननि जो जायज़ चवां थो ऐं DGFI खे चवां थो आर्मी चीफ के अपील कयां थो त खुदारा ही हुसैन दौर हली रहियो आहे अमां हिननि खे यज़ीद दौर ते बि न गुज़ारियो, ही मजबूर न कयो। ही अॼु हिते एहतिजाज आहे मुंहिंजे ख्याल में हर गली गली में हुसैन वारा जागी पवंदा। उन खां बहितर आहे हिननि जो जाइज़ मसइलो हल कयो वञे। ही इमाम बरगाह ते जेको अलम पाक सजायो आहे ही दुनिया खे ॾेखारणु चाहियां थो त इमाम सबर जो सबक ॾिनो आहे। सबर सां कम वठी रहिया आहिनि। इन्हनि में नाइतफ़ाक़ी कोन्हे। जेके बीमार आहिनि उन्हनि खे रस्ता ॾेई करे गाॾियूं रवानियूं करे रहिया आहिनि जेके चङा भला आहिनि। ऐं माण्हू तक़रीबन 99% 110% चवंदा असीं अवां सां गॾु आहियूं। जेके अवाम आई आहे हू गॾु आहिनि। हिननि जो जाइज़ मसइलो हल कयो वञे। खुदारा इन्हनि ते रहम कयो वञे। अवां यज़ीद दौर में चवंदो अवां ते यज़ीद जी लानत है। हुसैन ते जिंदाबाद या अली मदद लबैक या हुसैन लबैक या हुसैन।